अस्सलाम वालेकुम मोअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात। प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार साण आऊं आहियां जो मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच साॻी सिक ऐं पुरख़ुलूस जज़्बनि साण। जी मुंहिंजो साईं, तव्हांजो असांजो सफ़र काफ़ी वक़्त खां आहे ऐं काफ़ी महिमान आया जिन खां तव्हां ऐं असां काफ़ी मालूमात वरितीसीं सिंधी फिल्म जे हवाले सां। अॼु तव्हां मुंहिंजा होस्ट आहियो ऐं आउं तव्हांजो महिमान आहियां। अॼु तव्हां सां डायरेक्ट जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कबी। इन करे असां सोचियो त हाणे हिकु ॿ प्रोग्राम अहिड़ो कजूं जंहिंसां तव्हां सां डायरेक्ट असांजो वास्तो हुजे। त मुंहिंजो साईं, अॼु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि हिकिड़ी तारीख़ त जॾहिं खां वठी सिंधी फिल्म ठही आहे त सिंधी फिल्म जूं अदाकारूं जेके हुयूं जिन शुरू खां वठी कमु कयो उन्हनि जा नाला आउं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदुसि। उन खां पोइ जेके अदाकार हुआ, राइटर हुआ, अदीब हुआ, छो जे काफ़ी दोस्तनि असांखे चयो त असांखे इहा मालूमात ॾियो त असांखे उहा कमु ईंदी। त मुंहिंजा साईं, नंबर पहिरें ते जेका अदाकारा सिंधी फिल्मनि जी आहे उनजो नालो हो कौशलिया देवी, उन खां पोइ शीला रामाणी, साधना, उन खां पोइ निगत सुल्ताना, सोज़ी डेनियल तमामु सुठी डांसर हूंदी ऐं तमामु सुठी परफॉर्मर हूंदी हुई। उन खां पोइ जमीला रज़ाक, बीना, नरगिस, ख़ानम, नजमा शाहीन, मापारा। ऐं जेको 70 जो ॾहाको अचे थो उन खां अॻु में जेको सो 68 या 65 खां पोइ वरी जेको नओं चहिरो आयो आहे हिन फिल्मी दुनिया में, उहो मापारा। मापारा अञा बि ज़िंदा हयात आहे, अलाह ताला हुनखे ज़िंदगी ॾे, पर चवंदा त मापारा हूंदी। उन खां पोइ साईं चकोरी, ऐं वरी जेको ॿियो चहिरो आयो आहे उहो गॾु ई गॾु, माना चकोरी जेका आहे सा जॾहिं मापारा हीरोइन हुई उन खां पोइ चकोरी साइड हीरोइन ते आई आहे, माना हुनजे मदे मुक़ाबिल थी आई आहे। ऐं पोइ वरी हिस्ट्री आहे, चकोरी शादी कई मुश्ताक चंगेज़ी सां, पोइ उन खां पोइ वरी लाहौर रही ऐं काफ़ी पंजाबी फिल्मुनि में ऐं उर्दू फिल्मुनि में चकोरी पंहिंजी परफॉर्म ॾिनी। उन खां पोइ साईं ग़ज़ाल रफ़ीक जो नालो आहे, रोशन अता तव्हां सुञाणो, शहज़ादी, सईदा, किरण, इशरत, नसीमा, सनिया, चिंगारी, ग़ज़ाला ख़ुर्शीद, अनीला न्याज़, गुलबानो, चांदनी, सीमा, शबाना नाज़, फराह दीबा, नादरा, जीना शिराज़ी, शहनाज भट्टी, रीटा, ममताज़ कंवल, नजमा काविश, नसरी नाज़, शाहिदा मलिक, शीरीन इश्तियाक, यास्मीन ऐं कुझु जेके हुयूं से ॿियूं बि हुयूं जिन जा नाला असांखे न मिली सघिया। इन्हनि ख़वातीन जेके आहिनि उन्हनि सिंधी फिल्मुनि में एज़ ए जेको सो कंहिं माउ जो किरदारु कयो, कंहिं हीरोइन जो किरदारु कयो, कंहिं साइड हीरोइन जो किरदारु कयो, पर इन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन रहियो सिंधी फिल्मुनि जे हवाले सां। हाणे वरी अचूं था त सिंधी फिल्म जा जेके अदाकार हुआ जिन शुरू खां वठी कमु कयो सिंधी फिल्मुनि में, उनमें सभ खां जेको पहिरियों नालो असांखे ज़हन में अचे थो उहो आहे रईस करीम बख़्श निज़ामानी, मातीले वारे साईं जो। उन खां पोइ आहे साईं हरी शोदाणी, उन खां पोइ आहे नूर मोहम्मद चार्ली, कमाल जो आर्टिस्ट हो नूर मोहम्मद चार्ली। माना नूर मोहम्मद चार्ली खे जेकॾहिं तव्हां किथे परफॉर्म कंदे यूट्यूब ते वेंदो त तव्हांखे बाक़ाइदा हुन में झलक नज़र ईंदी, जीअं अमिताभ बच्चन जेका आहे सा नूर मोहम्मद चार्ली जी नक़ल कई आहे। जेके पुराणा परफॉर्मर जेके ॿुधाइनि था या जेके पुराणा डायरेक्टर हीरोज़ आहिनि उहे असांखे ॿुधाइनि था त नूर मोहम्मद चार्ली खे ॾिसी अमिताभ बच्चन जेको वॾो आर्टिस्ट आहे उहो उनजी नक़ल कंदो हो। ऐं नूर मोहम्मद चार्ली कमाल जो आर्टिस्ट हो, ख़ासि करे मज़ाह में हू हुन जेको मदे मुक़ाबिल कोन हो। उन खां पोइ अचे थो साईं मुस्तफ़ा कुरैशी साहबु, जेके सॼी दुनिया सुञाणे थी, जेको बाक़ाइदा सिंध जी सुञाणप रहियो, उन खां पोइ पंजाब, उन खां पोइ फिल्मुनि में। उन खां पोइ अब्दुल हक अबड़ो साहबु आहे, मुश्ताक मुग़ल आहे, शेख सिंधी साहबु आहे, मुश्ताक चंगेज़ी जी मूं तव्हां ॿुधायो न त हाणे मुश्ताक चंगेज़ी जी का एंट्री थी आहे उहा 1968 में थी आहे। उन खां पोइ साईं कुर्बान जीलानी, अहमद अली, एस मुग़ल, वसीम। हाणे वसीम जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां दोस्तो त वसीम जेको आहे उहो बि एज़ ए हीरो आयो। ऐं जॾहिं वसीम जेको हीरो आयो त वसीम जी शिकिल जेका हूंदी सा वहीद मुराद सां मिलंदी हुई, त ॾाढी माना उनजी फिल्मुनि खे पसंदि कयो वेंदो। असांजो जेको वसीम हो, अलाह ताला हुनखे जन्नत में जायूं ॾे हलियो वियो, पर वसीम जेको आहे सो बाक़ाइदा हीरो आयो।
उनखां पोइ साईं साकी साहब आहे, महबूब आलम आहे। साकी साहब त तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो तमामु वॾो स्टार हो, जंहिं सिंधी फिल्मुनि सां गॾोगॾु जेके उर्दू फिल्मुनि आहिनि उन्हनि में हिकिड़ो तमामु वॾो नालो हो साकी साहब जो। उनखां पोइ साईं रशीद हमेराणी आहे, परवानो भट्टी आहे, कामरान भट्टी आहे, कमाल ईरानी उर्दू ड्रामा बि कया, उर्दू फिल्मूं बि कयूं, पर सिंधी फिल्मुनि में बि उनजो थोरो घणो कंट्रीब्यूशन रहियो आहे। अब्दुल हकीम खोसो साहब, उनजो बि सिंधी फिल्मुनि में कंट्रीब्यूशन रहियो। साईं जो तालुक़ु जेको हूंदो सो टंडे आदम सां हूंदो। कमर मेमण असांजो दोस्त आहे, अलाह ताला हुनखे ज़िंदगी ॾे, उहो अञा हाल हयात आहे। गुल मुनीर साहब आहे, अनवर सोलंकी, राजू अलबेला, रहीम शोरो, सैयद सुलेमान शाह उहो ई आहे जेको रागी असांजो तमामु वॾो मशहूरु रागी, उन बि फिल्मुनि में कमु कयो हो। उनखां पोइ आहे शकील लासी, शहबाज दुरानी, आफंदी, मुराद बलोच, मलक अनोखो, मुश्ताक चंगेज़ी, AR बलोच, नूर मोहम्मद लाशारी, लतीफ़ मुन्नू, मंसूर बलोच, नादिर बलोच, अबू बिलावल, रशीद खुमार, GM कलीम, खमीसो ख़ान जांवरी, गुलाब चांडियो, मंजूर मुराद, याकूब ज़करिया, कासिम फ़ानी, असद कुरैशी, नवाब मेहदी, सलाहुद्दीन तुन्यू, महमूद सिद्दीकी, गाजन कुरैशी, कलंदर बख्श कल्लू ऐं ॿिया बि कुझु आर्टिस्ट हुआ जिनजी असां वटि मालूमात कान्हे, पर कुझु आर्टिस्ट ॿिया बि हुआ जिन ॿियनि माना फिल्मुनि में कमु कयो। पर ही जेके हुआ जंहिंजा मूं तव्हांखे नाला ॿुधाया, टोटल ही 52 माण्हुनि जी मूं वटि मालूमात हुई जेका मूं अव्हांजी ख़िदमत में शेयर कई, त हिननि जो कंट्रीब्यूशन वॾो रहियो। ऐं सिंधी फिल्मनि जी जेके रागी ख़वातीन आहिनि साईं, उन्हनि जो बि ज़िक्र कबो, पर छो न हिकिड़ो नग़मो मुंहिंजी दिलि चए पई तव्हांखे ॾेखारियां, ॿुधायां।
वेलकम टू बैक। मूं ॻाल्हि पियो कई हिन नग़मे ऐं ब्रेक खां अॻु में त सिंधी फिल्मुनि जी रागी जेके ख़वातीन आहिनि जिन सिंधी फिल्मुनि में परफॉर्म कयो गाननि जे सूरत में, उन में जेको नालो अचे थो उहो कौशलिया देवी जो अचे थो। उन खां पोइ नज़ीर बेगम ऐं रूना लैला जेका आहे सा सच पुछो त उन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, वॾो थोरो आहे सिंधी समाज जे मथां। त सिंधी फिल्मुनि में जेको कमाल जो आवाज़ु ॾिनो सो रूना लैला ॾिनो। उन खां पोइ दीना लैला जेका आहे काफ़ी दोस्तनि खे इहा घटि ख़बर हूंदी त दीना लैला ऐं रूना लैला पाण में भेणूं हूंदियूं ऐं शुरू में जेको दौरु हूंदो कराची वारो उन में ही ॿई जेको सो कोर्स में बि ॻाईंदियूं हुयूं ऐं उर्दू बि ॻाईंदियूं हुयूं। पोइ रूना लैला जेको आहे सो उन खां नंढी हूंदी हुई ऐं शुरू में चवनि था त दीना लैला इन गायकी जे मैदान में आई। पोइ दीना लैला मैदान छॾे वई, पोइ उन खां पोइ वरी उहा जाइ रूना लैला वरिती ऐं कमाल जी वरिती। आबदा परवीन, रुबीना बदर, महनाज, बिल्किस खानम, नसीमा शाहीन, इशरत जहां, रिजवाना जबी, महर सीमी, समर इकबाल, रेशमा, नाहिद अख्तर, आयरन परवीन, निगत सीमा, हुमेरा चन्ना, समीना कंवल, अंजुम आरा, ज़ुलेखा ख़दीजा, मलका तरन्नुम नूरजहां ऐं उन खां अलावा जेके आहिनि से ॿियनि बि ख़वातीन जेको आहे जिन जो तालुक़ु लाहौर सां बि हुयो, उन्हनि बि सिंधी फिल्मुनि में थोरो घणो कंट्रीब्यूशन हो। उन्हनि नग़मा चया आहिनि पर जीअं त उनजी मालूमात असां वटि घटि आहे। अच्छा, उन खां पोइ हाणे असीं अचूं था त सिंधी फिल्मुनि जा जेके रागी मर्द हुआ जिन बाक़ाइदा हिकिड़ो उन टाइम खां वठी जॾहिं खां वठी सिंधी फिल्म ठही आहे उन में बाक़ाइदा पंहिंजी परफॉर्मेंस ॾिनी आहे। उन में दोस्तो जेको पहिरियों जेको नालो अचे थो उन अचे थो गुलशन सूफ़ी साहब जो। जी हा, गुलशन सूफ़ी साहब जे बारे में चवनि था त गुलशन सूफ़ी साहब तमामु सुठो मूसीकार बि हो ऐं उन ॻायो बि सुठो हो ऐं उन खां अलावा हू सुठो परफॉर्मर बि हो। त गुलशन सूफ़ी साहब हो। उन खां पोइ साईं अचे थो ॿिए नंबर जेको नालो अचे थो उहो अचे थो मास्टर चंद्र जो ऐं बिलोसी राणी, मास्टर मोहम्मद इब्राहिम, उस्ताद मोहम्मद जुमन, मोहम्मद यूसुफ। हाणे मोहम्मद यूसुफ ते थोरो आउं ब्रेक करे ॻाल्हाईंदुसि त जीअं मूं अव्हां सां अर्ज़ु कयो त जीअं ख़वातीन जेके हुयूं जिन सिंधी फिल्मुनि में एज़ ए परफॉर्म कयो या राग में वॾो नालो हो रूना लैला जो, अहिड़ी तरह वरी उस्ताद मोहम्मद यूसुफ जेको हो उनजी सुञाणप जेका थी उहा काफ़ी कलाम खां वधीक जेका सुञाणप थी उहा सिंधी फिल्मुनि जे हवाले सां ऐं जेको हुन दुगाना ॻाया आहिनि रूना लैला सां गॾु उहो हुन कमाल जा माना दुगाना हुआ। बादल फिल्म में टोटल जेके आहिनि से रूना लैला ऐं मोहम्मद यूसुफ जी वॾी तमामु जोड़ी मशहूरु रही ऐं बाक़ाइदा हिननि ॿिन्ही लाइ चवंदा हुआ त हीअ सिंधी फिल्मुनि जा मेहदी हसन ऐं नूरजहां आहिनि। जीअं उर्दू फिल्मुनि में मेहदी हसन ऐं नूरजहां जी हिकिड़ी जोड़ी हूंदी, माण्हू पसंदि कंदा, तीअं सिंधी फिल्मुनि जे हवाले सां इहो मशहूरु हूंदो हो त मोहम्मद यूसुफ ऐं रूना लैला जी जोड़ी जेका आहे सा उन हवाले सां मशहूरु रही त हीअ सिंधी फिल्मुनि जो मेहदी हसन ऐं उहो नूरजहां हुई। जी साईं। उन खां पोइ साईं अचे थो दीन मोहम्मद शेख, हुसैन बख्श खादिम, रजब अली, सिंगार अली सलीम, मंज़ूर सखीरानी, अब्दुल्ला पंवर, जलाल चांडियो, मसूद राना, अहमद रुश्दी। हाणे ॾिसो न इहे इन्हनि जो वॾो जेको नालो अचे थो अहमद रुश्दी जो, मसूद राना जो, इहे जेके आहिनि से उर्दू फिल्मुनि ऐं पंजाबी फिल्मुनि में हिननि जो वॾो नालो आहे। पर हिननि इहो प्यारु आहे, इहो ॿोली सां प्यारु आहे जो हिननि सिंधी फिल्मुनि में बि जेको आहे सो कमु कयो। उन खां पोइ आहे साईं मेहदी हसन, ख़ान साहब मेहदी हसन, उन बि सिंधी फिल्मुनि में ॻायो। ताज मुल्तानी, फ़कीर अब्दुल गफ़ूर, इमाम बख्श ज़रदारी, सलेमान शाह, मुजीब आलम, अनवर विस्तड़ो, अलण फ़कीर, सरमद सिंधी, सजाद यूसुफ, शमन अली, तामीर हुसैन, मौला बख्श लासी, ख़ालिद सलीम ऐं ग़ुलाम नबी शाह। त थी सघे थो कुझु नाला ॿिया बि हुजनि जिन दोस्तनि कुझु फिल्मुनि में ॻायो हुजे, पर जेका असां वटि लिस्ट आहे उहा हिननि दोस्तनि जा त हिननि सिंधी फिल्मुनि में वॾो नालो हो। हाणे मुंहिंजा साईं अचूं था सिंधी फिल्मुनि जा फिल्मसाज़, पेशकार ऐं हिदायतकार। जी साईं। उन में जेको पहिरियों नालो वरी पाण वठां थो उहो अचे थो होमजी वाडिया जो। उन खां पोइ
जमशेद वाडिया, दीपक आशा, रईस करीम बख्श निज़ामानी, हुसैन शाह फाज़लानी, सईद हारून, बहार अली बलोच, शेख हसन AQ पीरज़ादो, मोहम्मद हुसैन टालपुर, ग़ुलाम हैदर सिद्दीकी, AH सिद्दीकी, तालिब हुसैन दाऊद पोटो, अब्दुल रज़ाक दाऊद पोटो, हाकुम अली जरदारी, SM बिरोही, इस्माइल बिन वासिफ, मुश्ताक चंगेज़ी, ग़ुलाम मोहम्मद चन्ना, सैयद हयात अली शाह बुखारी, ज़फ़र झंडीर, एस गुल, नादिर बलोच, समद शेख, यार मोहम्मद शाह, शाह असद ऐं बाबर सुल्तान। त ही त जेके आहे उहे दोस्त हुआ जिन जो ही सिंधी फिल्मनि जा फिल्मसाज़ पोइ हुआ, पेशकार पोइ हुआ, हिदायतकार ऐं जेके लेखक मकाला निगार उन में आगा अब्दुल नबी, रशीद अहमद लाशारी, गुल मोहम्मद होद साहब, आगा सलीम ऐं अमर जलील। इहे वरी मकाला निगार पोइ हुआ, शाइर पोइ हुआ ऐं इन्हनि जी स्टोरियूं जेके हुयूं से सिंधी फिल्मनि जे हवाले सां तमामु घणियूं मशहूरु रहियूं। हाणे मुंहिंजा साईं ईंदासूं सिंधी फिल्मनि जा शाइर कहिड़ा हुआ, पर उन खां अॻु में छो न ही नग़मो ॿुधिजे या ॾिसिजे, छाकाणि त तव्हां दोस्तनि जी फरमाइश हूंदी आहे त असांखे पुराणा जेके सिंधी फिल्मनि जेके नग़मा आहिनि उहे ॿुधाए वञनि त अचो तव्हां ई असां ॾिसूं था ऐं ॿुधूं था।
वेलकम टू बैक। जी मुंहिंजा साईं, जीअं मूं अव्हां सां ॻाल्हि कई त सिंधी फिल्मुनि जा जेके शाइर हुआ उन्हनि में जेको पहिरियों नंबर ते नालो अचे थो केलदास फ़ानी जो आहे, प्रभु चुगनाणी जो नालो आहे, राम पंजवाणी साहब जो नालो आहे, पुरसराम ज़िया आहे, अली मोहम्मद मजरू, रशीद अहमद लाशारी, मूसा कलीम, हुसैन बख्श ख़ादिम, शेख अयाज़, सैयद मंज़ूर नकवी, पीरल कंबर, इमदाद हुसैनी, साहिल आज़ाद, बिलावल परदेसी, शहजादो गुलफाम, अब्दुल्ला बेमतियो, अब्दुल गफ़ार तबस्सुम, उस्ताद बुखारी, तनवीर अब्बासी, अफ़ज़ल सोलंगी। हाणे वरी हिन में अचूं था लेखक, मकाला निगार ऐं मंज़र नगारी जिन दोस्तनि कई, उन में आगा अब्दुल नबी, रशीद अहमद लाशारी, गुल मोहम्मद होत, आगा सलीम, अमर जलील, कमर शहबाज़, रशीद साबिर, दानिश देरवी, अयूब सरहंदी ऐं कुझु ॿिया शाइर जेके आहिनि। अच्छा, इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंधी फिल्मुनि में लाखड़ी लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जा ॾोहेड़ा ऐं उन्हनि जे कलामनि ते बि नग़मा हुआ, ऐं हज़रत सचल सलमत जे कलामनि ते बि जेके से काफ़ी फिल्मुनि ते उनजा ॾोहेड़ा या उन में कुझु मटीरियल उहो वरितो वियो। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। अच्छा, असीं हाणे वरी जेको आख़िर में अचूं था, जेका मूं वटि लिस्ट आहे त सिंधी फिल्मुनि जा मूसीकार जेके हुआ उन में साईं नंबर 1 ते वरी मूसीकार मूं अॻु में ज़िक्र कयो त गुलशन सूफ़ी साहब जो नालो अचे थो। उनखां पोइ बिलुसिर राणी, सी अर्जन, ग़ुलाम नबी अब्दुल लतीफ़, ही असांजा हैदराबाद जा हीरोज़ हुआ, ग़ुलाम अली, इमदाद हुसैन, फिरोज़ गुल, अयाज़ अली, ज़फ़र अली, फिरोज़ दीन, लाल मोहम्मद इकबाल, गुल हैदर यानी एस गुल, अमानत गुल, ऐं आख़िर में जेको नालो अचे थो सो अचे थो बबर अली जो, जंहिंजो कराची सां वास्तो हूंदो हो। हाणे उनखां सवाइ ॿियनि बि जेके असांजा मूसीकार आहे उनजो हिन में कंट्रीब्यूशन रहियो आहे, पर जेका असांखे मालूमात आहे उहा इन्हनि दोस्तनि जी आहे। त दोस्तो, अॼु मूं अव्हांखे ॿुधायो त जेके सिंधी फिल्मुनि जा शाइर, अदीब, राइटर, उन्हनि जो सिंधी फिल्मुनि जे हवाले सां कहिड़ो कंट्रीब्यूशन हो। हाणे छो न तव्हां या असां ही नग़मो ॾिसूं त तव्हांखे सम्झा त ज़रूरु मज़ो ज़रूरु ईंदो। अचो त ही नग़मो ॾिसूं था।
जी मुंहिंजा साईं, इन साण प्रोग्राम सिंधी फिल्म ऐं फ़नकार जो वक़्तु हाणे पूरो थियो। इंशाल्लाह अॻे प्रोग्राम में खे ॿुधाईंदुसि त उहे कहिड़ियूं सिंधी फिल्मूं हुयूं जिन खे बाक़ाइदा उन दौर में अवॉर्ड मिलिया। इंशाल्लाह ताला अॻे हफ़्ते तव्हांखे ॿुधाईंदासूं। इन साण प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे इजाज़त ॾींदा। साथ सलामत।